टंडोवाला जे नए आयल एसएसपी सैयद सलीम शाह जे अचण बाद ज़िले अंदर मंशियात ते मुकम्मल पाबंदी मड़े छॾी ऐं पुलिस खे अल्टीमेटम ॾेई छॾियो जंहिं में थाणे जी हद में मंशियात विकिरो थींदी थाणे जो एसएचओ न रहंदो। नए एसएसपी चार्ज वठण खां पोइ बुकेरा शरीफ जो एसएचओ सरदार चांडियो 1 महीने जी मोकल ते रवानो थी वियो जॾहिं त बुकेरा शरीफ पुलिस मंशियात जे डीलरनि खे खुली छूट ॾेई छॾी जॾहिं त केबिननि ते दिहाड़ी कमाईंदड़ ख़िलाफ़ कार्रवाइयूं तेज़ करे छॾियूं जॾहिं त अॼु सुबुह केबिननि ते कमाईंदड़ अज़ीम उर्फ मेकू ख़ासि खेली जी केबिन ते चढ़ाई दौरान तलाशी वठण खां पोइ पुलिस खे कुझु हथ न आयो। बिला जवाज़ अज़ीम उर्फ मेकू ख़ासि खेली खे गिरफ़्तार करे एफआईआर दाख़िल करे छॾी जॾहिं त अज़ीम उर्फ मेकू ख़ासि खेली जो चवणु आहे त पुलिस बिला जवाज़ गिरफ़्तार करे एफआईआर दाख़िल कई आहे। दिहाड़ीदार आहियां बचनि जे गुज़र सफ़र जो ज़रियो इहा ई केबिल आहे। मंशियात जे विकिरे सां को बि तालुक़ नाहे, इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।